सीतारोड मां ख़बर ईंदड़ प्यारो पुलिस पोस्ट ते मुक़रर पुलिस मोबाइल ड्राइवर एहलकार शमन अबड़ो खिलाफ गरीब औरत मिसमात उम्मीदा खातून ज़ाल अर्ज़ मोहम्मद हिसबाणी पंहिंजे मासूम न्याणी सुबान खातून सां गॾु एहतजाज कंदे इल्ज़ाम हणंदे दायो आहे त शमन अबड़ो असांखे मुसलसल तंग करे रहियो आहे। हू बार बार असांजे घर अची चए थो त हिकु राति तूं पंहिंजी धीउ मूं ॾांहुं मोकिल, जीअं चमदाओ तीअं थींदो, न त पोइ ॻरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। प्यारो पुलिस पोस्ट इंचार्ज बि संदसि सां बुट बणियल आहे। असां मथां कूड़ा केस दाख़िल करे ॻरा नतीजा ॾियण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि एसएसपी दादू इरफान समूह सेशन जज दादू आईजी सिंध पुलिस डीआईजी हैदराबाद ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे घुर कई त असांखे पुलिस पोस्ट प्यारो ते मुक़रर मोबाइल ड्राइवर एहलकार शमन अबड़ो खां तहफ़ुज़ ॾियारियो वञे ऐं हिन ख़िलाफ़ कानूनी जांच करे हिन मामले जो तकिड़ो नोटिस वठी असां ग़रीब मिसकिननि सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।